तमामु घणो प्यार कंदा, तमामु घणा माण्हुनि जा मैसेज अचनि पिया असांखे ऐं सभु तव्हांजे लाइ ॾाढो सुठो पिया लिखनि। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां था पुछां त अॼुकल्ह जेको आहे न सूफ़ीज़म जो ॾाढो दौरु आहे, हर को सूफ़ी थी पियो घुमे, त इहो जेको आहे सूफ़ीज़म आहे छा? ॾिसो, इहो हिन वक़्तु जेको आहे सूफ़ीज़म जेको टोक जे तौर ते इस्तेमालु थिए थो, उहो ख़ासि तौर ते जंहिंखे बि ॾाढी आहे उनखे चवनि था थी मुदो आहे सूफ़ी आहे। ऐं ॿियो वरी सूफ़ी जेको आहे जेको चर्स पीए थो, भंग पीए थो, दरगाहनि ते नारा हाणे थो, इन खे बि चवनि था सूफ़ी आहे। बाबा न, इहे मवाली आहिनि ऐं हीअ जेके आहिनि मौलवी आहिनि। सूफ़ी जेको आहे उन जो कमु ॿिटो कमु आहे। हिकिड़ो कमु त हू पंहिंजे ज़ात जे लाइ करे, ॿियो कमु हू समाज जे लाइ करे। जेकॾहिं हू पंहिंजे ज़ात लाइ करे थो त उहो सिर्फ़ु ज़ात लाइ करे थो, सूफ़ी न आहे। जेकॾहिं उहो माण्हू समाज लाइ कमु करे थो त उहो समाज जे लाइ कमु त करे थो, बि समाजवाद आहे, सूफ़ी न आहे। पर जेकॾहिं ॿई कमु करे, ज़ात जी बि बिल्डिंग करे ऐं पंहिंजे कैरेक्टर बिल्डिंग करे ऐं समाज जी बि कैरेक्टर बिल्डिंग करे, इहे ॿई साॻे तौर ते साइमल्टेनियसली कमु कंदो, उहो सूफ़ी सॾिबो। भले उहो कहिड़ी बि इन में क़ौम में हुजे, भले कहिड़े बि मज़हब में हुजे, हुनजो कमु आहे ज़ात जी कैरेक्टर बिल्डिंग ऐं समाज जे माण्हुनि जे फ़र्ज़नि जी कमु कैरेक्टर बिल्डिंग। हाणे उन्हनि माण्हुनि तव्हां ॾिसो त जेके कैरेक्टर बिल्डिंग करे नथा सघनि, उहे माण्हू वरी टोक था करनि, साईं हीअ त सूफ़ी थियो अथव। बाबा सूफ़ी थियण जो मक़सदु इहो आहे त उन जो कमु त ॾिसो, पोइ भले उहो कहिड़े, हाणे हिन महिल जेके मिसाल इहे एॾा सारा माण्हू जलिया आहिनि, उहो उन्हनि खे वकील उन्हनि खे मानियूं खाराइनि था, उहो पंहिंजी कैरेक्टर बिल्डिंग सां गॾोगॾु हू उन्हनि माण्हुनि जी बि कैरेक्टर बिल्डिंग जे लाइ इहो सभु कुझु कनि था। त इहे सूफ़ी आहिनि। उन जो ज़रूरी कोन्हे त उन खे हिकिड़ो ठपो हणिजे त हीअ सूफ़ी न आहे। सूफ़ीअ जो मक़सदु इहो आहे, उन जो समाज में कहिड़ो कमु आहे, समाज खे केतिरी रोशनी ॾिए थो, केतिरी, पर पंहिंजी कैरेक्टर बिल्डिंग ज़रूरी आहे। ईअं न थिए जो कोल में फ़र्क़ु हुजे, कोल फ़ैल में फ़र्क़ु हुजे, फ़ैल हिकिड़ो हुजे न कोल हिकिड़ो हुजे, ईअं न हुजणु। सूफ़ीअ जो कमु आहे। पोइ सूफ़ियुनि में जेके तरीक़ा आहिनि उहे जीअं क़ादरी तरीक़ो आहे, सहरवर्दी तरीक़ो आहे, नक्शबंदी तरीक़ो आहे, इहे इन्हनि तरीक़नि में वरी इन्हनि जा कैरेक्टर बिल्डिंग जा हिकिड़ा पंहिंजा निसाब आहिनि, पंहिंजो कमु आहिनि इन्हनि जा, जेके उन निसाब ते हलणो पवंदो आहे। हाणे माण्हू उन निसाब ते हले ई कोन ऐं पाण खे चवे त मां कैरेक्टर बिल्डिंग जे लाइ इहे निसाब पाण खे मारणु ज़रूरी आहे, मां खे मारणु ज़रूरी आहे, तूं खे जीआरणु ज़रूरी आहे। हाणे हिते हर को माण्हू चए थो त मां ई वॾो तनक़ीदगार, मां ई वॾो ॻाइणो, मां ई वॾो अदीब, मां ई वॾो शाइर। हाणे मां त पोइ सूफ़ीअ खे पहिरीं त मां कटणी पवंदी। उन जे करे जेके असांजा इहे आहिनि पंहिंजो तसौफ़ जा तरीक़त जा जेके तरीक़ा आहिनि, उन्हनि में पहिरीं इहे मुजाहिदा करणा था पवनि, इहे महिनतूं करिणी थी पवनि। पोइ हिकिड़ो सुठो उस्तादु हुजे, को सुठो टीचर हुजे, जंहिंखे आम तौर ते मुर्शिद सॾिबो आहे, उहो सुठो टीचर हुनखे इहे मुजाहिदा कराए, कोशिशि कराए त हुन मां उहा पाणपणो निकिरे, उहो पंहिंजे पाण खे ज़ीरो ते आणे। ज़ीरो ते आणण खां पोइ जेको ॾिसो अलाह साईं बि चयो आहे त बाबा इंसान खे चयो अथई त तूं पंहिंजी सभु अख़्तियार मूंखे ॾेई छॾ। छा ॿुधो? अलाह साईं चवे थो त तूं पंहिंजा सभु अख़्तियार मूंखे ॾेई छॾ ऐं पोइ तूं मुंहिंजे अख़्तियारनि सां ज़िंदा रह। हाणे ॿुधायो त एझा कमु करिजे जंहिं विच अलाह आप बणिजे। जेके अलाह साईं जे जेके बि सिफ़ाती नाला आहिनि, उहे अलाह साईं इंसान खे वदियत कया आहिनि, उनखे इनाम ॾिना आहिनि। उहे ई पंहिंजे नबी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रऊफ़ चई, रहीम चई, अवल चई, आख़िर चई, ज़ाहिर चई, बातिन चई, मुज़म्मिल चई, मुदस्सिर चई। ॾिसो त सही, तव्हां सोचो त सही, हुन इंसान वारी हैसियत में अलाह साईं पंहिंजूं केॾियूं सिफ़ाती जेके इनायतूं आहिनि पंहिंजे इंसान ते कयूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो सचल साईं बि चवे थो त एझा कमु करिजे जंहिं में अलाह आप बणिजे। माना तव्हां राज़िक थियो, रिज़िक ॾियो, माण्हुनि जी ख़िदमत कयो, माण्हुनि जे कमु अचो, त पोइ इहो थियो सूफ़ी। बाक़ी जेके कैरेक्टर बिल्डिंग कई कान्हे, सिर्फ़ु इहो पंहिंजे ख़ुशि इहो त साईं मां सूफ़ी न, सूफ़ी ईअं नथो थी सघे। सूफ़ीअ खे ॿिटो कमु करणो थो पवे ऐं वॾी महिनत करणी थी पवे।